फैज़गंज तहलके में तेज़ बरसात दौरान तहलके एजुकेशन आफिसर जा मुख्तलिफ स्कूलन ते छापा अक्सर स्कूल बंद। मौसम कहिड़ी बि हुजे उस्तादन खे स्कूल में हाज़िर हुअण घुरिजे। ड्यूटी तां ग़ाइब गोसलू मास्तरनि ख़िलाफ़ सेक्रेटरी खे रिपोर्ट कंदुसि। तहलके एजुकेशन आफिसर जूं काविश सां ॻाल्हियूं। फैज़गंज तहलके में वसंदड़ बरसात दौरान तहलके एजुकेशन आफिसर तालिब चाकराणी मुख्तलिफ स्कूलन ते छापा हणी स्कूलन में तदरीसी अमल जो जाइज़ो वरितो। जॾहिं त दौरे दौरान तहलके जे रेगिस्तानी इलाइक़नि वारनि ॻोठनि में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अलाए रखियो राजपर समेत केतिरनि ई स्कूलनि खे तालो लॻल हुयो। जॾहिं त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद उस्मान कल्होड़े जे स्कूल में मुक़रर उस्ताद ड्यूटी तां गैर हाज़िर हुआ। स्कूल में मौजूद शागिर्दनि हुज़ूर बख्श कल्होड़ो, इमरान कल्होड़ो, नुसरत फातिमी ऐं ॿिनि तहलके एजुकेशन आफिसर खे ॿुधायो त संदनि स्कूल जो उस्ताद काफ़ी ॾींहनि खां ड्यूटी तां ग़ाइब आहे। हुननि ॿुधायो त स्कूल में रोज़ानो 50 शागिर्द तइलीम पिराइण लाइ अचनि था, पर उस्ताद न हुजण करे उन्हनि जी तइलीम मुतासिर थी रही आहे। इन मौक़े ते तहलके एजुकेशन आफिसर तालिब चाकराणी काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात हुजे या तूफ़ान, पर उस्ताद खे पंहिंजी ड्यूटी ते मौजूद हुजणु घुरिजे। हुन चयो त हू ख़ुदि बरसात दौरान स्कूलनि जो जाइज़ो वठण लाइ निकितो आहे त जीअं ख़बर पइजी सघे त केतिरा उस्ताद पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां पूरी करे रहिया आहिनि। हुन चयो त स्कूलनि जे दौरे दौरान खेसि काफ़ी स्कूल बंदि मिलिया, जॾहिं त केतिरनि ई स्कूलनि में शागिर्द त हुया, पर उन्हनि स्कूलनि में उस्ताद मौजूद न हुआ। हुन चयो तहलके में कुझु उस्तादनि सरकारी स्कूलनि में ॿारनि खे पढ़ाइण बदिरां पंहिंजा निजी स्कूल क़ाइमु करे वरिता आहिनि ऐं उते ॻरियूं फ़ियूं वठी ॿारनि खे पढ़ाए पंहिंजो कारोबार करे रहिया आहिनि। हुन चयो त गोसलू उस्तादनि समेत निजी स्कूल हलाईंदड़ उस्तादनि जी पघार बंदि करे सेक्रेटरी तइलीम खे रिपोर्ट कयो वेंदो। सदाकत मेमण, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, फैज़गंज।